Bismillah ar-Rahman ar-Rahim. Assalamu viewers. News Guide for listeners. In the Moki, the Eid special program started on the Ramadan. As for told Matiari, the Matiari, Sai Mati Jamilu Tamaka, and in the coordinator Numan to Mukar Taiwan. उन्हें के बारे में कुछ कम कारण का कुछ नहीं पता क्यों कैसे क्यों का मामला और इस तरह से वाइसलाम तो ऐसा ये है अल्लाह या करम बात से सबके अभी अल्लाह को सर को मेरी मुबारक हो देता हूं खैरम वरम और जी दिशा दे रौनक ॾाढी ज़बरदस्त लॻल आहे त वरी बाबा साईं जॾहिं हूंदो तॾहिं सुठी रौनक हूंदी जी जी ऐं मिशन तव्हां खणी माशाल्लाह हलो पिया जी कीअं था सम्झो ईद खे कीअं गुज़री आहे जी जी हुननि जे बारे में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ऐं सभ खां पहिरीं त मटियारी ज़िले जे वासियुनि खे ख़ासि तरह साईं मखदूम जमील जमा साहब MLA सां जेको आहे उनखे ऐं मटियारी ज़िले वासियुनि खे तव्हांखे दोस्तनि यारनि खे ईद उल फितर जी वाधायूं ॾियां थो। ईद बाबा साईं हाणे फ़ाइदा दूरी आहे उन हाणे थोरा मज़ो कोन पियो थिए पर आहे दुनिया फ़ानी आहे सभु गुज़र आए दोस्त यार अचनि पिया उन्हनि सां मिलूं पिया जीअं बाबा साईं मिलंदो हो तीअं असीं सभिनि सां मिलूं पिया। मसला भाई कोऑर्डिनेटर साईं अब्दुल गनी का तव्हांखे मुक़ररु कयो आहे कीअं पियो हुते भला कमकार हले छा आहे शिकायतुनि जा कुझु मामला उहे सही पिया हलनि या कुझु अहिड़ी शिकायतूं जेके अञा बि रहियल आहिनि कमकार जेके करे आयो हुउसि कुझु त बहितरीन नमूने सां हलनि पिया पर कुझु 19-20 हुयूं उन्हनि खे ऐं करे आयो त बाबा हिन में कंहिं क़िस्म जी कोताही बर्दाश्त कोन कंदुसि। सही रमज़ान शरीफ़ लॻो पियो इंशाल्लाह रमज़ान शरीफ़ गुज़रियो अञा वधीक 4 वार्ड रहियल आहिनि 3 वार्डनि में कमु हलंदड़ 4 वार्ड अञा रहियल आहिनि मुकमल तौर सां उहे कम थींदा असीं इंशाल्लाह पंहिंजी निगरानी में कराईंदासीं साईं जमील जमा जे हुकुम ते को बि ग़लति कमु थींदो हुनखे असीं कंदासीं तलक़ीन बाबा कमु सही करे न कंदा त साईं जन खे शिकायत कंदासीं। शराफ़ी हिन वक़्तु ॾिठो पियो वञे त अशराफिया जेका आहे सरकारी लेवल ते उहा बि हिकिड़ी माफ़िया जी सूरत इख्तियार कंदी पई वञे छा था सम्झो मथे लेवल ते इन ते का मतिलबु एक्शन खणण जी ज़रूरत आहे बिल्कुलु एक्शन खणणु घुरिजे जेके हिकिड़ो त पाण आहियूं पाकिस्तान सॼो कर्ज़ी लॻो पियो ॿिया जेके कम थियनि था त उहे शराफ़ी हिकिड़ो मसइलो मटियारी में वरी मुंहिंजे ज़हन में आहे माण्हुनि जे ज़हन में आहे मोबाइल नेटवर्क जो एॾो इशू थी वियो आहे हिते जो इंटरनेट हलणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे कॉल्स जो बि काफ़ी प्रॉब्लम्स आहिनि सम्झो था त इन जी शिकायत का मथे कई वञे या इन जो को हल कढियो वञे इन जी शिकायतूं असीं पाण ते मुतासिर सही मटियारी शहर में त कुझु न कुझु हले बि थो असां बि जहिड़ो रेड ज़ोन जो इलाइक़ो लॻो पियो हिते आउं बि वेठा न लाइव कयां पियो पर एतिरो मूंखे मतलब डिस्टर्बेंस पई थिए सम्झो था त का अहिड़ी मतिलबु का जेका कमेटी आहे अहिड़ी थी वञे त को भला हिन सां ॻाल्हाइजे कुझु थी सघे थो मूं इलाही शिकायत उन्हनि खे कयूं उन्हनि नेटवर्क वारनि मोबिलिंग वारनि खे ज़ोन वारनि खे को बि माना हिते त नेटवर्क असां वटि त हले ई कोन ऐं वरी हिते PTCL जी सहूलियत कान्हे त PTCL जे माण्हू लॻाए छॾे कनेक्शन जान छुटी पए PTCL अञा कुझु न कुझु बहितर आहे हिननि ते थियणु घुरिजे ज़िले ते हींअर कुझु पिया था हिननि कमेटियूं ठाहियूं त ज़िले जे हवाले सां असुल में छा आहे जो हिते पहिरीं टावर पाण लॻल हूंदो हो मुंहिंजो मामू आहे बिशारत ठीकु उहो हुननि बंदि करे छॾियो आहे सभिनी कवर जेको कंदो हो हिननि जो पाण में को रेंट वग़ैरह ते को इशू थियो उन करे ही जीअं ई साल ॾेढ बंदि थियो आहे तॾहिं खां वठी इहो शुरू थियो न त सम्झो था त कंपनियूं पंहिंजो ख़र्च बचाइण लाइ बि इन्हनि खे सफ़ा कंजेस्टेड कंदा वञनि इहो सम्झो था आहे इहो मामिलो या न ॿिए हंधि आउं नथो सम्झां एतिरो इशू हुजे पाण वटि मटियारी में इशू उनजो सबबु इहो ई आहे जो हीउ टावर जेको बंदि कयो मेन टावर जेको शुरू में कचे जॾहिं खां नेटवर्क जो 2001 खां शुरू थियो त इहो तॾहिं खां वठी हिननि खे इहो टावर वॾे में वॾो टावर ई आहे ॿियो त आहे अंदरि नंढा नंढा टावर लॻल आहिनि उन्हनि सभिनी खे सपोर्ट ही टावर कंदो हाणे जेॾी महिल ही बंदि थियो आहे त कुदरती ॿी नेटवर्क जो इशू पाण थी वियो आहे सम्झो था त ज़िमेदारी जेका मिली आहे तव्हांखे साईं मखदूम जमील तव्हांजे तरफ़ां उन खां पोइ कुझु जेके पर्सनल तव्हांजी लाइफ आहे उन में थोरो डिस्टर्बेंस आयो हूंदो कुझु घुमण फिरण कुझु घर जा मामला वग़ैरह डिस्टर्ब थिया हूंदा
बिल्कुलु थियनि, पर साईं जन जो हुकुम आहे हुनखे इंशाल्लाह असीं सही तरीक़े सां निभाईंदासीं। पहिरीं साईं जन जो हुकुम हुनखे मुंहुं ॾींदासीं। हिकिड़ो आख़िरी सवाल करे तव्हां वाइंड अप कंदासीं। मटियारी में पब्लिक पार्क जी तमामु सख़्त ज़रूरत आहे। छा था सम्झो MLA साहब जे तरफ़ां का अहिड़ी स्कीम या को अहिड़ो मामलो ज़ेरे गौर आहे? बिल्कुलु साईं जन खे चवंदासीं त पब्लिक पार्क हिते छा आहे जो थी विया आहिनि कब्ज़ा Encroachment इलाही आहे शहर में। कब्ज़ाखोर जेका इंक्रोचमेंट कब्ज़ाखोर वधी विया आहिनि। हाणे कुझु उन्हनि खे सोचणु घुरिजे शहर जे लाइ त उहा कब्ज़ा थोरो हींअर हलियो पिए पब्लिक पार्क जो कमु। इंशाल्लाह वरी DC साहब जन खे कंदासीं त हुनखे थोरो अॻियां वधाइनि कम खे। नेक्स्ट भला कहिड़ो को प्रोजेक्ट या कहिड़ो को तव्हांजे ज़हन में आहे? मिसाल जे तौर ते क्रिकेट जे हवाले सां को टूर्नामेंट वग़ैरह तव्हांजो थिए पियो तव्हांजे तरफ़ां, या मटियारी वासियुनि जे जेके आहिनि छोकिरा खेॾंदड़ उन तरफ़ां को शइ थिए पई ॿुधाईंदा? बिल्कुलु थिए पियो इवेंट रखंदा दोस्त माशा पंहिंजे क्रिकेट ग्राउंड ते जेको असांजे तरफ़ां मिलियो 3 तारीख़ इंशाल्लाह उन वक़्तु आहे। इंशाल्लाह अवाम लाइ, मटियारी जी अवाम लाइ हिकिड़ो नंढिड़ो मैसेज ईद जे हवाले सां कंदासीं। मटियारी अवाम खे ऐं यही गुज़ारिश कंदुसि त बाबा ताईं पंहिंजो भाईचारे ॿधीअ में ऐं पाण में ठही हलो। मुंहिंजो कंहिंसां इख़्तिलाफ़ कोन्हे। आउं सभिनि जे लाइ हाज़िर आहियां हर वक़्तु, जेॾी महिल बि मूं में को कमकार हुजे। ऐं भले मुंहिंजा मुखालिफ़ छो न हुजनि, ऐं सभिनी जे लाइ मुंहिंजे लाइ दर खुलियल। आख़िरी सवाल हिकिड़ो ज़हन में अची वियो, स्वीट जो कमु बाबा साईं शुरू करायो, मतिलबु शुरू में हिकिड़ो मतिलबु अमेंडमेंट थी हुई, कुझु शयूं थियूं, आहे कुझु ज़हन त केसि ताईं हिन शइ ते अमल थींदो, या फ़िलहाल उहो मामिलो अञा रुकियो ई पियो आहे? मामिलो असांजे तरफ़ां रुकियल कोन्हे। मामिलो डॉक्टर अदीब रज़वी आरम सां पहिरीं असां ॻाल्हायो, पोइ बि चयोसीं न हिते तमामु इलाही ज़रूरत आहे। लास्ट राब्तो तव्हांखे यादि आहे हुन सां कॾहिं थियो आहे तव्हांजो? महिनू ॿ पहिरीं थियो राब्तो हुननि खे यादि ॾियारींदा रहंदा आहियूं। ख़बर आहे हुननि जे नाले ते वेलफेयर जे नाले सां ज़मीन थी पई आहे। ठीकु। ऐं ईंदा त पंहिंजो पैसा ॾियण लाइ तयारु आहिनि। व्यूअर्स, उम्मीद कयां थो तव्हांखे अॼु जो प्रोग्राम लाज़मी पसंदि आयो हूंदो। दोस्त कुझु आयल आहिनि माशाल्लाह हिते असांजा। सुहेल सर ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? मज़े में? हाजी खान अब्बासी, आदिल साईं, जवाद भला सफ़ माना आज़म ख़ान था लॻो। महिरबानी दोस्त, इंशाल्लाह ॿिए करे प्रोग्राम सां मिलंदासीं। महिरबानी।